आज़ाद कश्मीर जी कानून साज़ असेंबली जी चूंडुनि जे पहिरें मरहले में मीरपुर डिवीज़न में पोलिंग जो अमल ख़त्म, वोटिंग जी गणप जारी। डिवीज़न जे टिनि ज़िलनि मीरपुर, कोटली ऐं भंबर जे 13 तखनि ते वोटिंग थी। पीपुल्स पार्टी, मुस्लिम लीग नून, इस्तेकाम पाकिस्तान पार्टी ऐं ॿियनि सियासी जमायतुनि विच में सख़्तु मुक़ाबिलो। चीफ इलेक्शन कमिश्नर आज़ाद कश्मीर जस्टिस रिटायर ग़ुलाम मुस्तफ़ा मुग़ल जो चवणु आहे त ॻणप बैदि नतीजा जारी कया वेंदा। वज़ीर आज़म के सलाहकार राणा सनावला LA 10 कोटली में पोलिंग खां अॻु धांधली जो इल्ज़ाम। संदसि चवणु आहे त प्रिज़ाइडिंग ऑफिसर ऐं ॿिए अमले खे PP उम्मीदवार जे घर ते पोलिंग बैग सूदो सोगो कयो आहे। इलेक्शन कमीशन उन्हनि ख़िलाफ़ जांच करे जंहिं जा नतीजा अचण ताईं LA 10 तक ते चूंड रोकी वञे। मामले जी जांच थियण ताईं तक जा नतीजा क़बूल न कया वेंदा। तहसील के हल्के में राणा साहब ने कहा जी, कोटली के हल्के में जी डालिए पोलिंग बैग। भाई जो भी पोलिंग स्टाफ होता है किसी न किसी, तो आप इस इलेक्शन में आप मुकाबला करें। पीपल पार्टी तो खुद लेटर लिख चुकी है कि हमें ये साफ और शफाफ इलेक्शन चाहिए। जो वफाक की मशीनरी है उसको किसी सूरत में दाखिलत नहीं करनी चाहिए। इस वक्त किसी सूरत भी हम धांधली नहीं होने देंगे और आप सब्र करें, आप आवाम को वोट कास्ट करने दें और इंशाअल्लाह ताला कश्मीर के लोग सही फैसला करें। पीपुल्स पार्टी के मरकजी तर्जमान नदीम अफजल चंद चयो आहे त लीगी अगवान राणा सनावला पारां LA 10 कोटली में धांधली जा इल्ज़ाम शिकस्त जो ख़ौफ़ ऐं वाइड़ाइप जो नतीजो आहे। कोटली हमेशा खां पीपुल्स पार्टी जो मज़बूत तक रहियो आहे। चौधरी यासीन कश्मीर जी अवाम जो मक़बूल अगवान आहे। अवाम हिकु भेरो ॿीहर तीर जे निशान ते एतमाद जो इज़हार कंदो। पोलिंग खां अॻु धांधली जो रिंगट मुस्लिम लीग नून जी शिकस्त जो अॻुवाट एतिराफ़ आहे। इल्ज़ाम बदिरां मुस्लिम लीग नून खे पंहिंजी चूंड मुहिम जी तर्ज़ अमल ऐं चूंड ज़ाब्ते जे ख़िलाक़ियात ते अमल करण ते ध्यानु ॾियणु घुरिजे। इलेक्शन प्रोसेस का हिस्सा है कि लोग सोशल मीडिया के ज़रिए एक दूसरे पे इस तरह की चीज़ें करते हैं। इलेक्शन प्रोसेस के दौरान इस तरह की चीज़ें जो है वो सामने आती रहती हैं। शाम तक इंशाल्लाह सारी चीज़ें क्लियर हो जाएंगी। इल्ज़ाम थे जहाँ से लगाए गए वो हमने चेक किए हैं, वहाँ पे चीज़ें सेटल करवाई हैं। पोलिंग स्टेशन पे जो उनके नुमाइंदे थे उनकी मौजूदगी में सेटल करवाई हैं। कमिश्नर मीरपुर नून लीग जे ज़बरदस्ती ठप्पा आणण वारे इल्ज़ाम रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त चूंडुनि दौरान धांधली वारा इल्ज़ाम लॻंदा आहिनि। धांधली समेत अणवणंदड़ वाक़े खे रोकण लाइ कमेटियूं जोड़ियल आहिनि। शिकायत जी सूरत में तुर्त क़दम खंया वेंदा। पाकिस्तान पीपुल्स पार्टी सेंट्रल सेक्रेटरीट इस्लामाबाद में कश्मीर इलेक्शन मॉनिटरिंग सेल कायम करे छॾियो। PP मरकज़ी जे नायब सदर सेनेटर श्री रहमान, मरकज़ी सेक्रेटरी इतलात नदीम अफजल चंद, सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण, सूबाई वज़ीर सईद गनी ऐं ॿिया अॻवान मौजूद। PP अॻवाननि जो चवणु आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी आज़ाद, शफ़ाफ़, मुनसिफ़ाननि ऐं ग़ैर जानिबदार चूंडुनि लाइ हर मुमकिन क़दम खणी रही आहे ऐं चूंड ज़ाब्ते ते मुकमल अमल दरामद सां गॾु अवाम जे वोट जे हक़ जो तहफ़ुज़ लाइ भरपूर किरदार अदा करे रही है। मॉनिटरिंग सेल में मौजूद अगवान इलेक्शन कमीशन ज़िले इंतजामिया, लाॻापियल इदारनि ऐं पार्टी जे उम्मीदवारनि ऐं नुमाइंदनि सां लाॻीतो राब्ते में आहिनि त जीअं चूंड अमल जे मौसर निगरानी खे यकीनी बणाए सघिजे। पाकिस्तान तरफा भारतीय बचाव वारे वज़ीर जी चढ़ ॾियारींदड़ बयाननि जी मज़म्मत। परॾे ऑफिस जे तर्जमान चयो आहे त जम्मू ऐं कश्मीर जो तकरार गॾियल क़ौमनि जे एजेंडा में शामिल आहे। भारतीय बचाव वारे वज़ीर जो बयान हक़ीक़तुनि जे उबतड़ आहे। भारतीय इल्ज़ाम वालारियल वादी ते पंहिंजे कब्ज़े तां ध्यानु हटाइण जी कोशिश आहे। भारतीय हुकूमत अहिड़ी पॉलिसी ते अमल पैरा आहे जेका इलाक़ाई ऐं आलमी अमन ऐं सलामती लाइ ख़तरो बणिजी रही आहे। पाकिस्तानी अवाम ऐं हुकूमत जे अज़्म खे कमज़ोर न सम्झो वञे। पाकिस्तान हर क़िस्म जी भारतीय अगराई जो भरपूर जवाब ॾियण जी मुकमल सलाहियत रखे थो। ऑपरेशन बुनियाद मरसूज़ दौरान सॼी क़ौम ऐं हथियारबंद फ़ौजूं पंहिंजे अज़्म जो अमली मुज़ाहिरो कयो। भारत इलाइक़े में दहशतगर्दी जी सरपरस्ती ऐं पंहिंजी अंदरूनी बेचैनी तां ध्यानु हटाइण जी कोशिश करे रहियो आहे। आलमी बिरादरी खे घुर्जे त भारत जे लगातार जारहाणे रवैये जो नोटिस वठे।
बचावर वज़ीर ख्वाजा आसिफ भारती हम मनसब राजनाथ सिंह जी तकरारी ऐं चिड़ ॾियारींदड़ बयान जी सख़्त मज़म्मत कंदे चयो आहे त पाकिस्तान भारतीय दिफ़ा वारे वज़ीर जे गैर ज़िम्मेवाराना बयाननि खे वाज़े तौर ते रद्द करे थो। वालरल कश्मीर हिकु आलमी तौर ते तस्लीम थियल तकरारी इलाइक़ो आहे जंहिंजो आख़िरी हल गॾियल क़ौम जी सलामती काउंसिल जे लाॻापियल ठहरान ऐं कश्मीरी अवाम जी ख़्वाहिशुनि मुताबिक़ हुजणु घुरिजे। रियासती सरपरस्ती में दहशतगर्दी ऐं ॾोहारी सरगर्मियुनि वारे रिकॉर्ड जी रोशनी भारत जी पाकिस्तान के बदनाम करण वारी कोशिशूं एतबार जोगी न आहे। भारत तरफ़ां बयानबाज़ी ख़िते में ख़तरनि खे वधाइण जो कारण बणिजी सघनि था। भारतीय वज़ीर जो बयान अंदरूनी रफ़ेर तां ध्यानु हटाइण जी कोशिश आहे। ईरान ते आमरीकी हमले में वक़फ़े खां पोइ तेल जी क़ीमतुनि में घटिताई। आमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां ईरान ते 2 हफ़्तनि खां जारी हमले में वक़फ़े जे ऐलान खां पोइ आलमी मंडी में तेल जा 5% खां अघु घटिजी विया। ब्रेंट जी क़ीमत में $5.58 या घटिताई बैदि $91.20 फ़ी बैरल थी वई। आमरीकी तेल $84.40 फ़ी बैरल थी वियो। आमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान ख़िलाफ़ जंग दौरान आमरीकी हथियारनि ऐं गोला बारूद जी खोट बाबति रिपोर्टुनि खे रद्द करे छॾियो। आमरीकी रिसाले वॉल स्ट्रीट जर्नल सां ॻाल्हाईंदे सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त हिननि वटि दुनिया जे कंहिं बि ॿिए मुल्क खां वधीक हथियार आहिनि, ज़रूरत खां वधीक आहिनि। पाकिस्तान जी कोशिशुनि सां ईरान अमरीका सां ॿीहर ॻाल्हियूं शुरू करण लाइ तयारु। ईरानी इख़्तियारियुनि अमरीका सां ॻाल्हियुनि बाबति आगाह करे छॾियो। अमरीका ऐं ईरान ॻाल्हियुनि जी बहाली लाइ पेश कयल नई तजवीज़ुनि ते पाकिस्तान ऐं क़तर खे मौक़िफ़ खां आगाह करे छॾियो। अरब नशरियाती इदारे अल अरबिया जो चवणु आहे त ईरान पाकिस्तान खे यकीन ॾियारियो आहे त हू इस्लामाबाद यादाश्त जी रोशनी में जिनीवा, दोहा या इस्लामाबाद में अमरीका सां ॻाल्हियूं जारी रखण लाइ तयारु आहे। ईरानी पढ़ी वधारचे तर्जमान इस्माइल बकाई चयो आहे पाकिस्तान में कतर समेत ॿियूं धुरियूं ईरान ऐं अमरीका विच में पैगामनि जी मटासटा कनि पियूं, पर ईरान जी अवलीन तरजीह हमलनि दौरान पंहिंजी ख़ुदमुख्तियारी जो दिफ़ा करणु आहे। ईरान मुफ़ाहमती यादाश्त तहत 3 ॾींहंनि अंदरि हुर्मुज़ ज़रिए अचु वञु खे यकीनी बणाइण जो वाइदो पूरो कयो, पर मुदो ख़त्म थियण खां अॻु अमरीका मुबैना वाक़िअनि खे जवाज़ तौरु इस्तेमालु कंदे नवां हमला शुरू कया। अमरीका अञा ताईं मुफ़ाहमती यादाश्त मुताबिक़ ईरान जे मुंजमन असासनि खे आज़ादु करण में नाकाम रहियो आहे। ईरान जी सुप्रीम लीडर सैयद मुज्तबा खामनई जी फ़ौजी सलाहकार मेजर जनरल यहया रहीम सफ़ी जो चवणु आहे त ईरान जा दुश्मन हाणे सियासी ऐं इक़्तिसादी दबाव ज़रिए क़ौम जे अज़्म खे कमज़ोर नथा करे सघनि। ईरानी क़ौम जी मुज़ाहिमती ताक़त वधी वई आहे। दबाव ऐं पाबंदियुनि बावजूदु ईरान साइंस, टेक्नोलॉजी, तिब ऐं दिफ़ा समेत मुख़्तलिफ़ शोबनि में अहम तरक़ी कई आहे। यमनी हूसी बाग़िन जी तंज़ीम अंसारुल्लाह तरफ़ां सऊदी ड्रोन किराइण जी दावा। अलजोफ गवर्नेट में सऊदी ड्रोन किरायो वियो। यमनी वज़ीर आज़म शेख मोहसिन अल ज़िंदानी जो चवणु आहे त ॻाढ़े समुंड में हूसी हमला ईरानी एजेंडा आहिनि। हूसी हमला चुरपुर जी आज़ादी, आलमी वापार ऐं सप्लाई चेन खे ख़तरो आहिनि। निशाने हैदर कैप्टन मोहम्मद सरवर शहीद जी 78वीं वरसी। मेजर जनरल मोहम्मद आसिम तरफ़ां गोजर खान में शहीद जी मज़ार ते हाज़िरी, गुल रखी फातिहा पढ़ी। पाक फ़ौज जे चुस्त दस्ते तरफ़ां शहीद कैप्टन मोहम्मद सरवर खे सलामी ॾिनी वई। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं हथियारबंद फ़ौज जे सरबराहन तरफ़ां भेटा पेश। शहदाद कोट विचो हथियारबंदनि घर में घिड़ी 2 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ गुल मोहम्मद में हथियारबंदनि घर अंदरि घिड़ी फायरिंग कई। फायरिंग जे नतीजे में नज़ीर अहमद ऐं इनायतां क़त्ल, मोहम्मद जुमन ज़ख़्मी। वाक़िए जी इत्तला ते पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मामले जी जांच शुरू करे छॾी।
कराची में अणजातल गाड़ी के टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फोत। छारा फैसल ते स्टार गेट भरसा अणजातल गाड़ी मोटरसाइकिल सवार के टक्कर हयो। हादसे में 25 वरे जो नौजवान तलहा फोत थी वियो। लाश जिना अस्पताल मुंतकिल। गाजी अहमद भरसा तेज रफ्तार कार के टक्कर में मासूम बारडो फोत। आमरी कटवट तेज रफ्तार कार रोड पार कंदड़ 7 वरे जे नीगर के टक्कर हयो। हादसे के नतीजे में सख्त जख्मी अस्पताल में दम धणी हवाले। फोती बाड़ी जो लाश जरूरी कार्रवाई बाद वारसन हवाले। घर पहुंचण ते कोरहा।